अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एस एस न्यूज़ में अवांखे भलीकार आऊं फराह शाह। सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त उड़न केसनि में मुल्क ऐं क़ौम खे गुमराह कयो वियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ऑडियो लीक में हुकूमत जो को बि किरदारु नाहे। साइफ़र जी सूरत में मुल्क ऐं क़ौम सां बदतरीन बेईमानी कई वई। इमरान ख़ान राति ॾींहुं कूड़ ॻाल्हाईंदो आहे ऐं कसम खणी चवां थो त हीउ फ्रॉडी आहे। कि ना सिर्फ खान साहब सियासत करते रहते हैं, लेकिन ये जो अपने आप को कौम परस्त कहलाते हैं वो हर एक कुदरती आफत में अपना सियासत आगे बढ़ाने की कोशिश करते हैं, और वो भी अफसोस की बात है। ये जो कहते हैं कि हम डूबे नहीं, हमें डुबाया गया, ये ना सिर्फ झूठ पे मबनी बुनियादियाँ हैं, हकीकत पे मबनी नहीं है। ये हर कोई मौसमी तब्दीली भी नहीं, हर कोई साइंटिस्ट आपको समझा सके। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे क़ौम परस्तनि खे कूड़ो ऐं मुनाफ़िक़ करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान ख़ान वांगुरु क़ौम परस्त बि सिंध खे ॿोड़ण जा कूड़ा इल्ज़ाम हणी कूड़ो बयानियो पेश करे रहिया आहिनि। दरिया जे कुदरती लंघनि तां कब्ज़ा ख़तम बि करायूं हा त 250 तरवेला डेमनि जेॾो पाणी कीअं नेकाल थिए हा। ॿोॾ मुतासिरनि जी मदद करण बदिरां सियासत चमकाई पई वञे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो आहे त फैसल वावड़ा जी नाअहली केसनि में ग़लती तस्लीम करण ते नाअहलीअ ते ठहे थी, पर ताहयात नाअहली नथी ठहे। ताहयात नाअहली सादिक ऐं अमीन न रहण जी सूरत में थींदी आहे। नेब अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी काबीना मेंबरनि खे बरतानिया खां 19 मिलियन पाउंड जे पाकिस्तान मुंतक़लीअ ते नोटिस जारी करे छॾिया। मुराद सईद ऐं ग़ुलाम सरवर ख़ान खे 11 अक्टूबर ते नेब आॾो पेश थियण लाइ नोटिस जारी। परवेज़ खटक, ज़ुबैदा जलाल, हमाद अज़हर, शफ़क़त महमूद, शीरीन मज़ारी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फ़रोख़ नसीम, एजाज़ शाह ऐं ॿियनि बि नोटिस जारी कया विया। सिंध हाई कोर्ट लंवारी शरीफ़ दरगाह में 39 साल अॻु थियल रतु छाण बाबति अपीलुनि जो 23 सालनि खां पोइ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत वाक़े जे इल्ज़ाम हेठि आयल समूरनि जवाबदारनि खे केस मां आजो करार ॾेई छॾियो। जस्टिस उमर सियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त देर सां इंसाफ़ करण ते असां माज़रत ख़्वाह आहियूं। हीउ सिस्टम ई अहिड़ो आहे। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो एस एस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।